भगवान जो प्रसाद केवल खाइण जा पदार्थ न हूंदा आहिनि, भगवान जो प्रसाद त कई तरह जा थी सघंदा आहिनि। संतान भगवान जो प्रसाद आहे। चओ हरे राम। संतन चयो आहे कि तव्हांजे घर जेकी संतान आहे उहो भगवान जो प्रसाद आहे। जेको तव्हां कीर्तन खां पोइ भोग लॻायो था, प्रभु जो खाधल, प्रभु जो भोग लॻायल, उहो बि महाप्रसाद आहे। जेकी तव्हां कथा ॿुधो था कननि सां, उहो बि प्रभु जो प्रसाद आहे। भक्तनि संतनि जो अखियुनि सां दर्शन कयूं था, इहो बि प्रभु जो प्रसाद आहे। जुबान सां रसना सां नाम जपियूं था, इहो बि प्रभु जो ई प्रसाद आहे। चओ हरे राम। इन जी खूब कदर कयूं भाई। श्री कृष्ण गोविंद। अच्छा, हिकिड़ी मजेदार ॻाल्हि मां तव्हांखे चवां भाई, हुन प्रसाद जी लालच कयो चाहे न कयो, हिकु दोनो मिले, ॿ दोनो मिले, चार मिले, हिते खूब लालच कंदा कयो, हा न। हिन प्रसाद जी खूब लालच कयो, छो त हो वीचारा जेके सेवादारी तैयार कनि था, उहे सुख तव्हांजे सुख सुविधा लाइ तैयार कनि था कि कलाक ॾेढ तव्हां वेठा आहियो, हिते भजन कयो अथव, भक्ति कयो अथव, त आया आहियो त कुझु प्रसाद खणी वञो, थी सघेव त हुन मां घर वारनि खे बि खारायो, हा न। चओ हरे राम। पर उनजो बि अपमान न कयो। कई बार ईअं ॾिठो वेंदो आहे, माण्हू 4-4, 5-5 बार प्रसाद वठी वञनि था, ठीकु आहे, ॾाढी सुठी ॻाल्हि आहे, बिल्कुलु वठी वञो। पोइ ॾिसंदा आहियूं त ॿाहिरि केॾी महिल पियो हूंदो आहे। ऐं ईअं बि न थिए कि तव्हां 5-5 बार वठी था वञो ऐं हिते वीचारा जेके सेवादारी सेवा था कनि उन्हनि खे ई प्रसाद नथो मिले। इहो बि तव्हांखे ध्यानु रखिणो आहे भाई। चओ हरे राम। सेवादारियुनि खे तव्हांजो ध्यानु रखिणो आहे, पर तव्हांखे बि त सेवादारियुनि जो संगत जो ध्यानु ई रखिणो आहे। चओ हरे राम। बचे त पोइ त भैया पड़ोसीअ लाइ बि खणी वञो, तव्हां खूब खणी वञो। कुछ सेवादारी आहिनि असांजे दरबार जा, जिन खे मां चङी तरह सुञाणा, उहे वीचारा ॾिसंदा आहिनि, प्रसाद वठंदा ई न आहिनि। पहिरियों ॾिसंदा आहिनि भाई, हा सभु वठी वञे संगत, आख़िरी में बचियो त ठीकु आहे, न त जंहिं तईअ में, जंहिं बि बर्तन में तव्हांजो प्रसाद थींदो आहे न, उन मां उहो थोरो सो कढी करे खाई वेंदा आहिनि। चओ हरे राम। सेवादारी मिलिया आहिनि भाई दरबार जा, उन्हनि जे लाइ हिकु बार ताड़ियूं हलायो तव्हां खूब। जेके निरंतर तव्हांजी सेवा था कनि, उन्हनि ते नाराज़ न थींदा कयो भाई, उहो सभु तव्हांजी सुविधा लाइ कंदा आहिनि। कई बार संगत उन्हनि ते नाराज़ बि थी वेंदी आहे, ऐं कोई त गुस्सो बि करे वेंदा आहिनि, पोइ लाइ घोट जो गुस्सो सेवादारियुनि ते था कढी वञो तव्हां। चओ हरे राम, हा न। उन्हनि ते गुस्सो न कयो भाई, उहे तव्हांजी सेवा लाइ बीठा आहिनि, तव्हांजे सुख सुविधा लाइ वेठा आहिनि। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद।